कराची सुपर हाईवे चाकर होटल आका खेल ग्राउंड भरिसां फायरिंग सबबि पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख जो ड्राइवर मारिजी वियो आहे। रेस्क्यू इख़्तियारनि मूजिबि फायरिंग सबबि मारिजी वियल हिकु शख़्स जी सुञाणप 45 वरहनि जी शाहनवाज़ जे नाले सां कई वई आहे। लाश कानूनी कार्रवाई जे लाइ अब्बास शहीद अस्पताल मुंतक़िल कई वई। पुलिस मूजिबि मक़तूल शाहनवाज़ पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख जो ड्राइवर ऐं जंजाल ॻोठ जो रहवासी आहे। मक़तूल सुबुह 4 वॻे खां घर निकितो ऐं सुबुह 6:50 ते संदसि लाश रोड किनारे तां मिलियो। पुलिस मूजिबि शक आहे त मक़तूल खे नामालूम हथियारबंदनि कंहिं ॿिए हंध ते क़तल कयो ऐं लाश सुपर हाईवे चाकर होटल आका खेल ग्राउंड भरिसां उछले फरार थी विया आहिनि। पुलिस मूजिबि ज़ाहिरी तौर ते मक़तूल जे जिस्म ते 2 गोलियूं हणी खेसि क़तल कयो वियो आहे। वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।